रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 7 एक्सरसाइज नंबर 4.1 मश्क 4 ॾाई 1 पार्ट 5 आऊं आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार वारो पोएं सबक में असां एक्सरसाइज नंबर 4.1 जो क्वेश्चन नंबर 5 पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 3 पार्ट सॉल्व करे छॾिया आहिनि। अॼु असां चौथो नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त 1/100 x raised 4 minus 100 y raised 4। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ असां सभ खां पहिरियां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। उहो असां वटि छा आहे उहो आहे हिते इज़ इक्वल टू 1/100 इंटू x raised 4 माइनस 100 y raised 4 अहिड़े तरीक़े सां त पोइ वारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा। हिन जा जुज़ा a² माइनस b² वारे फार्मूला जे तहत निकिरंदा। त पोइ असां हाणे छा कंदासीं हिन खे a² माइनस b² वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। त पोइ उहो कीअं थींदो उहो थींदो त हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 1/100 x raised 4 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि इज़ इक्वल टू 1/10 x²। हिते ईंदासीं माइनस छा अहिड़ो को नंबर असां वटि मौजूदु आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 100 y raised 4 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे 10y² होल स्क्वायर ऐं हिते बि असां होल स्क्वायर ॾींदासीं अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे ॾिसो हाणे हीउ कहिड़े फॉर्मेट में पियल आहे असां वटि हीअ असां वटि पियल आहे a² माइनस b² जे फॉर्मेट में पियल आहे। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थींदो a प्लस b इंटू a माइनस b। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जा फैक्टर पोइ छा थी वेंदा हिन जा फैक्टर थी वेंदा इज़ इक्वल टू 1/10 x² प्लस 10y²। ॿियो फैक्टर बि हूंदो असां वटि 1/10 x² माइनस 10y²। अहिड़े तरीक़े सां हीअ असांजो छा थी वियो आंसर। ॿारो हाणे जो 5 नंबर पार्ट आहे तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हींअर आऊं 6 नंबर पार्ट खे सॉल्व थो कयां। हाणे इहो असां वटि आहे त x raised 4/121 माइनस 121y²। अहिड़े तरीक़े सां हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। उहो असां वटि छा आहे त इज़ इक्वल टू x raised 4/121 माइनस 121y²। अहिड़े तरीक़े सां हाणे ॿारो ॾिसो असांखे हिन खे a² माइनस b² वारे नमूने में आणणो आहे। त पोइ हाणे असीं छा कयूं अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त पोइ मूंखे x raised 4/121 मिली वञे। जी हा बिल्कुलु आहे। त पोइ असां छा कंदासीं असां लिखंदासीं त x²/11 होल स्क्वायर माइनस ऐं हिते अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 121y² मिली वञे। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 11y। त पोइ लिखंदासीं हिते 11y होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां अॻियो स्टेप कीअं थींदो हाणे हीउ साॻियो ई फार्मूला हिते अप्लाई थी वेंदो हिन जे तहत हिन जा जुज़ा निकिरंदा। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू x²/11 प्लस 11y इंटू x²/11 माइनस 11y। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असां छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 6 नंबर क्वेश्चन आहे फैक्टराइज़ द फॉलोइंग। हेठनि जा जुज़ा मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 2x प्लस z होल स्क्वायर माइनस 2x माइनस z होल स्क्वायर। हाणे असांखे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। उहो असां वटि छा आहे त इज़ इक्वल टू 2x प्लस z होल स्क्वायर माइनस 2x माइनस z होल स्क्वायर
बारो हाणे हिते तवजो ॾियो हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा। हिते ॾिसो हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे नमूने तहत निकिरंदा। हाणे हिते ॾिसो ए छाजे बराबरि आहे असां वटि हिते ए बराबरि आहे 2x प्लस ज़ेड जे, ठीकु आहे। ऐं हिते असां वटि बी छाजे बराबरि आहे, बी बराबरि आहे 2x माइनस ज़ेड जे, ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे छा करिणो पवंदो, हिते ॾिसो हीअ असांखे फॉर्मेट गिवन आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो, सही आहे। जस्ट हाणे असांखे हिन जा जुज़ा करणा पवंदा। त पोइ हाणे छा कंदासीं, असां हिन जा जुज़ा कढंदासीं। हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, जेकॾहिं असांखे गिवन हुजे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर त पोइ हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा ए प्लस बी इंटू ए माइनस बी, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थी वेंदो, अॻियो स्टेप थी वेंदो त इज़ इक्वल टू ॿारो हाणे तवजो ॾियो हिते असां वटि आहे ए प्लस बी, त ए असां वटि छा आहे 2x प्लस ज़ेड, त पोइ इहो लिखी था वञूं 2x प्लस ज़ेड। हाणे प्लस बी, त पोइ हाणे असां वटि बी जो मुल्ह छा पियो आहे 2x माइनस ज़ेड, हिते ईंदासीं प्लस, त पोइ लिखींदासीं 2x माइनस ज़ेड, अहिड़े तरीक़े सां। हाणे इहो छा थी वियो, असां वटि ए प्लस बी थी वियो। हाणे असां वटि वरी ईंदो ए माइनस बी, त पोइ हिते असां लिखंदासीं त ए माइनस बी, त पहिरियां ए जो मुल्ह रखी था वञूं, उहो आहे 2x प्लस ज़ेड। ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो हाणे हिते असां वटि आहे माइनस बी, त बी जो मुल्ह घणो आहे, उहो आहे 2x माइनस ज़ेड, ऐं हीअ जेका माइनस आहे उन सां ज़र्ब थी वेंदी हिते 12, त पोइ हिते थी वेंदो माइनस 2x, ऐं हीअ जेको माइनस ज़ेड आहे त हीअ जेका माइनस ॿाहिरि पियल आहे बी खां, उहो हिन माइनस सां ज़र्ब थी वेंदो, हिते थी वेंदो प्लस ज़ेड। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, हिते सिंप्लीफाई कंदासीं, जेके शयूं कटिजी वेंदियूं उन्हनि खे कट करे छॾींदासीं, जेके बचंदियूं उहे असां लिखी छॾींदासीं। त पोइ हाणे असां वटि ही ज़ेड हिन ज़ेड में ख़तमु थी वियो, ठीकु आहे ॿारो। ऐं हाणे असां हिन ब्रैकेट में ईंदासीं, त हिते आहे 2x, हीअ पियो आहे असां वटि माइनस 2x, त इहो हिन में ख़तमु थी वेंदो। हाणे हीअ जेको 2x पियो आहे असांजो हिन 2x में ख़तमु थी वियो, बाक़ी असां वटि हिते छा बचियो 2z। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हाणे हिते ॾिसो ही 2x पिया आहिनि, हिते 2x पिया आहिनि, त पोइ घणा थी वेंदा, इहे थी वेंदा 4x, त लिखंदासीं त 4x। होॾे असां वटि छा बचंदो z प्लस ज़ेड, छाजे बराबरि थी वेंदो 2z जे। त पोइ असां वटि हींअर जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो त 8xz, आंसर थी वियो असांजो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे हिते ॾिसो इहो बिल्कुलु हिन ई नमूने जो आहे जेको असां पहिरियों नंबर पार्ट सॉल्व करे आया आहियूं, ठीकु आहे। ऐं जेको टियों नंबर पार्ट आहे इहो बि तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे हिते छा थींदो, जस्ट हाणे हिते असां वटि ए जो जेको मुल्ह आहे उहो छा आहे त 169x रेज़्ड 4, हिते असांखे ए स्क्वायर ठाहिणो पवंदो हिन मां, त पोइ छा थींदो 13x स्क्वायर थींदो हिन जो मुल्ह, सही आहे। ऐं बी असांखे गिवन आहे, ऐं बी छाजे बराबरि आहे 3t प्लस 4 जे, ठीकु आहे। त पोइ तव्हां सिंप्लीफाई कजो। हाणे हिन में जेको ॿियो टर्म आहे उहो हिन सम वांगुरु गिवन आहे, ऐं जेको पहिरियों टर्म अथसि न उहो जेको आहे उहो अकेलो ई आहे, सिंगल आहे, ठीकु आहे। उहो छा बीहंदो, मां तव्हांखे ॿुधायो 13x स्क्वायर थींदो। अहिड़े तरीक़े सां हींअर असां चोथों नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कयूं था, ठीकु आहे। उहो छा आहे, उहो असां वटि आहे त 9x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर होल स्क्वायर माइनस 4x स्क्वायर माइनस y स्क्वायर होल स्क्वायर, ठीकु आहे। असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा करणा आहिनि। इन जे लाइ असां सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि छा आहे, उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू 9x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर होल स्क्वायर माइनस 4x स्क्वायर माइनस y स्क्वायर होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हिते तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हाणे हीउ जेको फॉर्मेट आहे उहो बि असां वटि ए स्क्वायर ऐं माइनस बी स्क्वायर वारो आहे, सही आहे। पर हिते असां वटि जेका ए जी वैल्यू आहे उहा छा आहे, हिते असां वटि ए बराबरि पियो आहे 9x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर जे, ऐं हिते असां वटि बी छा जे बराबरि पियो आहे, बी बराबरि पियो आहे 4x स्क्वायर माइनस y स्क्वायर जे, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते जेकॾहिं असां वटि पियो आहे ही ए स्क्वायर ऐं हिते पियो आहे माइनस बी स्क्वायर, त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि ए प्लस बी ऐं ए माइनस बी जे, ठीकु आहे। त पोइ हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो हिते त इज़ इक्वल टू
पहिरियां असां रखंदासीं a प्लस बी, त a जो जेको मूल आहे असां वटि उहो आहे 9x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर प्लस बी, त पोइ असां ॾींदासीं प्लस 4x स्क्वायर माइनस वाई स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे वरी असां वटि छा ईंदो a माइनस बी, त a जो मूल छा बीठो साॻी तरीक़े सां हिते वेंदो 9x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर। पोइ हाणे छा ईंदो माइनस बी, त पोइ असां छा कंदासीं हिते लिखंदासीं त माइनस 4x स्क्वायर हिन सां गॾु माइनस 4x स्क्वायर, बाक़ी छा बचियो एंड में हिते आहे माइनस वाई स्क्वायर, त पोइ इहा जेका माइनस आहे ॿाहिरि हुन सां ज़रब थी वेंदी, त पोइ हिते छा थींदो प्लस वाई स्क्वायर, त पोइ हिते असां लिखंदासीं त प्लस वाई स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते जेकी ख़तमु थींदा उन्हनि खे असां ख़तमु कंदासीं, जेके बची पवंदा उहे लिखी छॾींदासीं। हिते आहे 9x स्क्वायर, त पोइ उन में ई जोड़ थी वेंदो छा 4x स्क्वायर, त पोइ इहो घणो थी वेंदो, इहो थी वेंदो इज़ इक्वल टू 13x स्क्वायर, हीअ आहे माइनस 4y स्क्वायर, हिते पियो आहे माइनस वाई स्क्वायर, त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो थींदो माइनस जा 5y स्क्वायर माइनस 5y स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त पोइ हिते हाणे छा थींदो, हिते तवजो ॾियो, ॾिसो हिते आहे 9x स्क्वायर छा जो पियो आहे प्लस जो, हिते माइनस जो पियो आहे माइनस 4x स्क्वायर, त पोइ बाक़ी हिते छा बचंदो, हिते बाक़ी बचंदो त प्लस जा 5x स्क्वायर, त पोइ इहो असां लिखी था वञूं त 5x स्क्वायर। बारो हाणे हिते असां वटि छा पियो आहे त माइनस 4y स्क्वायर ऐं प्लस जो पियो आहे वाई स्क्वायर, जॾहिं पोइ असां हिनखे जोड़ कंदासीं त पोइ जवाबु छा अची वेंदो माइनस 3y स्क्वायर, लिखंदासीं माइनस 3y स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे इहे असांजो छा थी वियो, हीअ थी वियो असांजो एंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला भाई।